सामारो तालुके जे हिरेल वारे इलाइक़े में जिते गुज़िरियल 5 महीना गुज़रण बावजूद बरसाती पानी निकाल नथी सघियो आहे, जंहिंजे करे रहवासी तमामु घणा परेशान आहिनि। इलाइक़ो पानी हेठि आहे। तक़रीबन 5 महीननि खां को बि अञा ताईं पाणी जो को सिस्टम न निकितो आहे, जो पाणी अॼु ताईं अवेलेबल आहे। पाणी निकिरे कोन पियो ऐं सिम बि कोन पई हले ऐं जेके मशीनरियूं जेके लाइट वारियूं वापदारा लॻाए विया आहिनि उहो ख़ाली लॻाए विया आहिनि, उहे हलनि कोन पियूं ऐं काफ़ी महीना थी चुका आहिनि। ज़िंदगी मफ़लूज आहे, माण्हू दरबदर आहे। तव्हां ॾिसो पिया तक़रीबन 5 महीना थी विया आहिनि, पाणी अञा ताईं निकाल कोन थियो आहे। हिन पाणी में कई ॻोठ जा पाणी जे हेठि आयल आहिनि, जंहिंमें हाकिम ओठो, अलानो हाले पोटो, हाशिम हाले पोटो, अलानो नोड़ी, इस्माइल नोड़ी वग़ैरह पर काफ़ी ॻोठ आहिनि ऐं ॿनियूं पाणी ते असांजूं आहिनि। चेट असीं कोन पोखे सघिया आहियूं। इहा ई सूरत हाल रही त असीं कती बि कोन पोखे सघंदासीं। मथां वरी बरसाति जो टाइम आहे ऐं हीअ पाणी जे हर महकमो सर्वे बि करे वियो आहे, पर तदारक को कोन थी आहे। 2 यूसियूं पूरियूं ॿुॾियूं पयूं आहिनि। बचा बंदका करे ॻोठ इब्राहिम सिंह देड़ो सतूर ताईं जेके बि ॻोठ आहिनि, सिमनाले ॿिन्ही साइड जेके बि ॻोठ आहिनि, 50 खां 60 ॻोठ ॿुॾा पिया आहिनि। जीअं 5-6 महीना ताईं को बि बरसाति जो पाणी जेको बीठल आहे उहो न निकितो आहे। असांजा ॻोठ, असांजा घर सभु ॿुॾा पिया आहिनि। असां इहा ई अपील करियूं था त असांजो महिरबानी करे पाणी कढायो वञे। हिननि मुतालबो कयो त फौरी तौर पाणी निकाल करे रिलीफ ॾिनो वञे। कैमरामैन दिलीप माली सां गॾु सुरेश माली, KTN न्यूज़, सामारो।